नाज़रीन, खाई वेझो गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल अब्दुल्ला नोहड़े में सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। रिपोर्ट कयो आहे खाई मां अज़ीज़ आली पोटरो। खाई वेझो गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल अब्दुल्ला नोहड़ी में स्कूल के उस्तादनि ऐं ॻोठाणनि पारां सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जिते शागिर्दनि, उस्तादनि ऐं परे परे जे ॻोठनि खां माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम में स्कूली शागिर्दनि तक़रीरूं, टेबलोज़, खाका ऐं क़ौमी गीतनि ते रक़्स करे प्रोग्राम के असुल 4 चंड लॻाए छॾिया। उन मौक़े ते प्रोग्राम में शरीक उस्तादनि ऐं आयल महिमाननि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त उस्ताद हेड मास्टर मोहम्मद हसन नोहड़ी जी कोशिशनि सां तमामु बहितरीनु प्रोग्राम अॼु मुनक़िद थियो आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि। हिननि प्रोग्रामनि सां ॿारनि में शौक़ु पैदा थिए थो, उत्साह पैदा थिए थो ऐं शऊर पैदा थिए थो। असांखे हालांकि ट्रेनिंग तां इहो असांखे सेखारियो आहे त ॿारनि खे 21वीं सदी जे हवाले सां उनखे कहिड़ियूं टेक्नोलॉजी जे हवाले सां उनखे नॉलेज ॾिनी वञे। त उन्हनि जा जेके आहिनि इंटरनेट जो यूज़ आहे, मोबाइल जो यूज़ आहे, लैपटॉप जो यूज़ आहे, उन्हनि खे इहो शयूं इन्हनि स्कूल जे बिल्डिंग जे अंदरि असां उन्हनि खे सेखारियूं ऐं उन्हनि खे उन लेवल ते आणियूं त जेका वधंदड़, जेका तरक़ी कंदड़ जेका मुल्क आहिनि, उन्हनि जे बराबरि में असां उन्हनि खे बीहारियूं। तइलीमी इदारनि में हिन ॾींहं जो मल्हाइण जो मक़सदु त ॿारनि खे सिंधी सकाफ़त उजागर करण सां गॾोगॾु इहो पिणु आहे त ॿारनि जी लेवल खे प्रोमोट कयूं, जीअं त ॿार अॻिते अचनि त उन्हनि जी असांखे तरबियत थिए, उहे सिखनि उन्हनि शयुनि मां ऐं जेके आहिनि उहे अॻिते हली ॿियनि वॾनि प्रोग्राम में उन्हनि खे को बि जेका दिक़त न थिए। प्रोग्राम जी आख़िर में आयल महिमाननि खे सिंध जी अज़ीम सकाफ़त अजरकुनि जा तोहफ़ा पिणु ॾिना विया। कैमरामैन घनश्याम खत्री सां गॾु अज़ीज़ आलिपोटो, आवाज़ न्यूज़, खाई।